बेहद शुक्रगुजार आहियां जनाब मोहतरम वाजिबुल एहतराम जेको उहे बि शरीक थिया आहिनि जननि जा और उन्हनि जा हर क़ौम वारे जा शुक्रगुजार ज़रूरु आहियूं। अवां जो एहसान थींदो त मां 5 मिंटनि जे लाइ अदे अलीगुल खे हे जो माण्हू गॾु थिया आहियूं त को मक़सदु आहे। मक़सदु असां सभिनी माण्हुनि जो इहो आहे, पोइ 5 निकिरूं 50 निकिरूं 5000 निकिरूं 5 लख निकिरूं। हीअ तकलीफ़ सिर्फ़ु ग़रीब अवाम खे थी मिले। ग़रीब अवाम जी तकलीफ़ आहे, महांगाई जो ज़ोर आहे। हिन हुकूमत कुझु बि न कयो आहे। जेको अचे थो हर को पंहिंजे हिसाब सां लुटींदो फुरींदो पंहिंजो पेट भरे थो। ग़रीब तबिको मज़दूर तबिको सभु पोइते आहे। महांगाई किथे पहुती आहे, पेट्रोल किथे आहे, डीज़ल किथे पहुती आहे वञे। खाइण पीअण जूं जेकियूं शयूं आहिनि उहे बि हिन महिल चोट चढ़ियलूं आहिनि। मिसकिन माण्हू आहे 500 रुपया ॾियाड़ी थो खणे, 400 रुपया ॾियाड़ी थो खणे, उनखे हिकिड़े किले खंड जी वठण जी ताक़त न रही आहे। अटो ग़रीब जे पहुच खां ॿाहिरि जेको आम माण्हू खणे सादे हुन में विझी बि खाए, हिकिड़ी हिते